जी तो नाज़रीन असी इन वक्त मौजूद आयूँ बाहू कसो वेझो ॻोठ लौंग जखराणी में जिते पोरियत मोहम्मद अली मरेटो जेके आहे गुज़रियल 5 सालन खां शुगर के मर्ज़ में मुब्तला थी माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अचो त साणस वीचार वंडियूं त हू कहिड़नि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। बाक़ी 5-6 साल शुगर आहे, पेरनि को माज़ूर आहे, मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि, अमड़ा मुंहिंजी कुराड़ी, अखियुनि को भी माज़ूर आहे और दमकश जी बीमारी भी अथसि। असांखे सिंध हुकूमत खे अपील आहे असांजो इलाज कराइण, असांजी सहारा कराइनि। भाई मुंहिंजो पुटु आहे माज़ूर थी वेठल आहे, मूंखे कोन्हे न ॾींदा आहिनि मूंखे, मां पाण कनि जॾहिं साको दमकश बीमारी मूंखे आहे, पुटड़ो बि कमण वांगुरु न आहे, पियो आहे माज़ूर थी। असां ईअं वेठा आहियूं ग़रीब आहियूं, असांखे कुझु बि कोन्हे, मदद कंदा हो त। ॾिसो था तव्हां असांजो मामो आहे शुगर जो मरीज़ आहे, हिन जो अपील कयूं था गवर्नमेंट खे त हिन ग़रीब खे मदद करे वञे। नंढा ॿार अथसि सॼा, हिन शुगर जे करे हिन जो पेर आहे जेको ॾिसो सघो था, ईअं थी वियो शुगर जे करे। जी नाज़रीन अवां जेके आहे त शुगर के मर्ज़ में मुब्तला थी माज़ूर बणियल पोरियत ऐं संदसि वारिसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त पोरियत जेके आहे त गुज़रियल 5 सालनि खां जेको आहे त कसम पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। हिननि हुकूमत सिंध ऐं सरहंदी वारनि खां मुतालबो कयो आहे त नौजवान जी जेके आहे त माली सहायता कई वञे, गॾोगॾु उनजो इलाज जेको आहे त सरकारी ख़र्च ते करायो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।